अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। अॻूणी सेनेटर ससी पली जो इरसा चेयरमैन जी मुक़ररी खे तकरारी करार ॾेई छॾियो आहे। ज़फ़र महमूद जी मुक़ररी इरसा एक्ट जी भञकड़ी आहे। ज़फ़र महमूद जहिड़े शख़्स खे इरसा चेयरमैन मुक़रर करणु नामुनासिब नाहे। ज़फ़र महमूद 1991 जे पाणी मुआहिदे खे बि तस्लीम न कयो। हिन शख़्स मुक़ररी सां पाणी जे मसइलनि में इज़ाफ़ो थींदो ऐं सिंध में पाणी जी वधीक खोट थींदी। अॻूणी सेनेटर ससी पली जो इरसा चेयरमैन जी मुक़ररी खे तकरारी करार ॾेई छॾियो आहे। ज़फ़र महमूद जी मुक़ररी इरसा एक्ट जी भञकड़ी आहे। ज़फ़र महमूद जहिड़े शख़्स खे इरसा चेयरमैन मुक़रर करणु मुनासिब नाहे। ज़फ़र महमूद 1991 जे पाणी मुआहिदे खे बि तस्लीम न कयो। हुन शख़्स जी मुक़ररी सां पाणीअ जे मसइले में इज़ाफ़ो थींदो ऐं सिंध में पाणी जी वधीक खोट पैदा थींदी। अॻूणी सेनेटर ससी पली जो इरसा चेयरमैन जी मुक़ररी खे तकरारी करार ॾेई छॾियो आहे। ज़फ़र महमूद जी मुक़ररी इरसा एक्ट जी भञकड़ी आहे। ससी पली जो चवणु आहे त ज़फ़र महमूद जहिड़े शख़्स खे इरसा चेयरमैन मुक़रर करणु मुनासिब नाहे। ज़फ़र महमूद 1991 जे पाणी मुआहिदे खे बि तस्लीम न कयो। हिन शख़्स जी मुक़ररी सां पाणी जे मसइलनि में इज़ाफ़ो थींदो ऐं सिंध में पाणी जी वधीक खोट पैदा थींदी।